नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। इन वक्त कंडियारो में खबर ॾीन तालो। कंडियारो में मोटरवे पुलिस जी IG डॉक्टर कलीम इमाम, एडिशनल IG ज़ुबैर अहमद हाशमी, DIG डॉक्टर मुसविर आलम कोलाची ऐं सेक्रेटरी कमांडर सजाद हुसैन भट्टी जी हिदायतुनि ते DSP राशिद अली शाह बेट ओणी कंडियारो जी निगरानी में इंस्पेक्टर अब्दुल रशीद सहतो मुख़्तलिफ़ हंधनि ते रोड सेफ्टी बाबति सेमिनार जो सिलसिलो जारी है। जंहिं सिलसिले में अॼु दरगाह अलाहाबाद जी दरसगाह जामा गफ़ारिया शरीफ में रोड सेफ्टी सेमिनार कयो, जंहिं में दरसगाह जे उस्तादनि ऐं शागिर्दनि शिरकत कई। उन मौके ते इंस्पेक्टर अब्दुल रशीद सहतो रोड सेफ्टी बाबति आगाही ॾींदे ॿुधायो त असांखे गाॾी एहतियात सां हलाइण घुर्जे, मोटरसाइकिल हलाइण वक़्तु हेलमेट जो इस्तेमालु लाज़िमी करणु घुर्जे, ग़लति ड्राइविंग हरगिज़ न करियो, ओवर स्पीड ओवरलोड ग़लति ओवरटेक खां पासो कयो। थोरो एहतियात करण सां असां कंहिं बि इम्कानी हादसनि खां बची सघूं था। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।